अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जो जारी है तवासा जाम नवाज़ अली मां ख़बर शेयर कंदा जाम नवाज़ अली नवाबाद लग कदीम गोठ बेर वारे चो हिन महिल ताईं बरसाती पानी निकाल न थियो। महीने खां लगातार हलंदड़ तेज़ बरसातनि जे करे कदीमी गोठ अञा ताईं पानी जी लपेट में। ॻोठाणा परेशान बेयारो मददगार वेठल कंहिं मसीहा जे अचण जो इंतज़ार में वेठल आहिनि। हिन महिल ताईं कदीमी गोठ में कंहिं लियो पाए बि नठो आहे त हिन कदीमी गोठ में बि इंसान था रहनि, पर अफ़सोस असांखे जानवरनि खां बि वधीक बदतर ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर ऐं बेवस लाचार कयो वियो आहे। गोठ जे माण्हुनि जूं तकलीफ़ूं ऐं आंचूं वधण लॻियूं आहिनि। कदीमी गोठ ॿेर वारे में रहंदड़ माण्हू बुख ऐं बदहाली जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। बरसाती पानी निकाल न थियण जे करे गोठ अञा ताईं दरिया जो ॾेख ॾेई रहियो आहे। हिननि ग़रीब मिस्किन लाचारनि ॾे को हुकूमती चूंडियल नुमाइंदो न पहुतो आहे। ॻोठाणे चओ माल बि मरी रहियो आहे। बुख ते ऐं ख़तरनाक मच्छरनि जे करे गोठ में मर्द ॿार मौसू मर्दनि में मुबतला थी विया आहिनि ऐं बरसाती गंदो पानी धप ऐं बदबू करे रहियो आहे, जंहिंजे करे ॻोठाणे चओ रहण बि मुश्किल थी वियो आहे। गोठ में बरसाती पानी घणो बीहण जे करे रोड ते निकिरी आया आहियूं। खुदा असांजे गोठ जो पानी निकाल कयो वञे ऐं असांजे कदीमी गोठ ॿेर वारे में मच्छरमार स्प्रे करायो वञे ऐं असांजे हाल ते रहम कयो वञे। असां संद सरकार खां अपील था करियूं त असांजे ग़रीब मिस्किननि लाचारनि जी माली मदद कयो वञे। असांजा ॿार तोड़े वॾड़ा उखू काटण ते मजबूर आहिनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।